नाज़रीन, नौशहरा फिरोज़ वेझो ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर थी पियो आहे, जंहिं जे नतीजे में हिकु ॼणो फोत ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे महबूब कलोड़ो। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही लिंक कलोड़ा स्टेशन स्टाफ सुबह शायो आहे। ॿिनि मोटरसाइकिल जे आमू साम्हूं टक्कर जे नतीजे में ॼणो मिछाणी वासी आहे शमसदीन चांडियो जेको मौके ते फोत थी वियो आहे। हिकु औरत ऐं ॿारड़े समेत 5 ॼणा जेके ज़ख़्मी थी पिया आहिनि। नौशहरा पुलिस वाक़िए वारी जॻह ते पहुची जेके ज़ख़्मी पंहिंजो हिकिड़ो पहुची आहे उनखे सिविल अस्पताल नौशहरा मां तव्हांखे ॿुधाईंदो त जेको पंहिंजो ज़ख़्मी औरत आहे उनजी जंहिंखे सीरियस हालत में नवाज़ रेफर कयो आहे ऐं जेके ॿिया ज़ख़्मी आहिनि उन्हनि में गुलाम अली अब्बासी, आसिफ अली अब्बासी, आमिर अब्बासी ऐं हिकिड़ो ॿारड़ो आहे अली अकबर चांडियो जेके सिविल अस्पताल नौशहरा फिरोज़ में जिन खे दाख़िल कयो आहे। जी महबूब, अवां जी महिरबानी।